दोस्तो हिकिड़ो हमरा हुयो, सुठे खाइण पीअण वारे घर मां तालुक रखे पियो। पैसे ॾोकड़ में बि सुठो हुयो, पंहिंजी नौकरी वग़ैरह, सुठो घर ठहियल। उनजी हमेशह इहा आदत हूंदी दोस्तनि खे हमेशह 2 महीने 3 महीने दावत ॾींदो हुयो ऐं सॼा खाधा तयार करे उन्हनि खे दावत ॾींदो त जीअं अची मूं वटि मानी खाइनि, वाह वाह कनि। वाह वाह ॿुधण जो ॾाढो बुखियो हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिन एतिरा ताम कया, पंहिंजी घरवारी खे चयईं त बिरयानी बि ठाहे, चिकन बिरयानी बि ठाहे, वाइट भाॼी बि ठाहे, कोरमो बि ठाहे, मतिलबु इलाही आइटम हिनखे ॿुधायो, सब्जियूं बि ठाहे, मिठाण में सभु कुझु ठाहे, फ्रूट वग़ैरह, कोल्ड ड्रिंक, टिन बोतल, मिनरल वाटर, पाणी, सभु कुझु ठाहे तयारु कयईं। बाक़ी सिर्फ़ु फ्रूट हुयो जेको पंहिंजी घरवारी सां पाण कटराए 5-8 डिशनि में कढाए उहो सभिनी जे अॻे में घरवारी खे ॿुधाईंदो हो त को माण्हू ॿिए जे अॻियां कुझु न खणे, सभु कुझु हुनजे साम्हूं पियो हुजे। मानी तयारु थी, सभु माण्हू पहुता मानी खाइण। मानी खाईंदे ई सभिनी जी वात में आङुर अची विया। जेका मानी घर में पची त उनजो ख़ुशबू बि पाड़े में हलियो वियो। सभिनी मानी खाधी, कचहरी कयूं, जेको हिन जो ॻाल्हाइणो हो त उहो पाड़े ताईं आवाज़ या खाधे जो जेको ख़ुशबू उहो पहुचे पियो। हिन मानी खाधी, वाह वाह उन्हनि ॾाढी कई। दोस्तनि चयोसि यार तव्हांजे मानी जेका आहिनि वॾे कमाल जी आहे, वाह वाह ज़बरदस्त। बहरहाल हे ख़ुशि थियो, हिनजी घरवारी बि ख़ुशि थी। बसि वाह वाह ई ॿुधणी हुई हिननि खे। हे मानी खाई पंहिंजे हथ धोअण पंहिंजे अटैच बाथरूम तरफ़ वियो त जेका भरिसां दीवार बि हुई, उते हिन आवाज़ ॿुधो त हिकिड़ी छोकिरी पंहिंजी माउ खे चए त अमां केॾी महिल मानी ॾींदी, मूंखे बुख लॻी आहे, मूंखे मानी ॾे। उहा छोकिरी हर हर रोए त अमां मूंखे मानी ॾे, मूंखे बुख लॻी आहे। हिन हथ धोई, उतां दीवार मां हिकिड़ो जारो हुयो, इन उते झाती पाए ॾिसणु शुरू कयो त उन माई जेका आहे त छोकिरीअ जे मथे ते हथु रखी सम्झाए पई त मानी मां कयां थी। वरी ॿियनि छोकिरियुनि बि अची हिनखे चयो त अमां मानी अलाए केॾी महिल कंदी आहे। ईअं ई अञा छोकिरियूं ॻाल्हाइनि पियूं त उन माईअ जी दीद हिन दीवार जे जारे ते पई। ॾिठईं त हमरा बीठो आहे, उन सां ॻाल्हाई, अदा छा हाल आहे, हाणे मानी खाधी अथऊं ऐं वरी मुंहिंजा ॿार बि ॾाढा ज़िदी रहा। हे किसे खे सम्झी वियो त हिननि खे मानी कोन्हे। हे फौरन भॻो, पंहिंजी घरवारी पुछा किस छा मसइलो आहे। महिमान बि मोकिलाए हलिया विया। घरवारी हिन जे कढ वई, छा मसइलो आहे, ख़ैर त आहे। हे स्पीड में फिरी हुननि जे घर वियो, दरवाज़ो खड़काए टपी। उते वञी हिननि जे बावर्ची खाने में ॾिठईं त कुझु बि कोन्हे। छोकिरी खे हथु रखियईं मथे ते त उनखे बुखार बि हुयो। तव्हां बीहो, मां मोटी थो अचां। उन औरत हिन खे अदा तव्हां काॾे था वञो, तकिड़ा आया आहियो, तकिड़ो वञो था, चए अदी मां मोटी थो अचां। ही फौरन वियो, पकी पकाई में जेके बिरयानी भाॼी मानी होटल मां तयारु वठी, फ्रूट बोतल वग़ैरह तकड़ में वठी मोटी अची हिननि खे ॾिनई। हिननि खे अची ॾेई उन्हनि खे मानी खाराई, पाण वेठो जेसि ताईं। न्याणियुनि खे चई त तव्हां पंहिंजे अमर खे बि हाणे मानी खारायो, मां मोटी थो अचां। हे वियो बाज़ार ॾे, सॼे महीने जो राशन वठी रक्शो भराए अची हिननि जे दरवाज़े ते बीही, दरवाज़ो खड़काई त उन औरत दरवाज़ो खोलियो, सामान खणंदो अंदरि रखंदो। उन औरत पुछियोसि अदा हीअ तकलीफ़ तव्हां छो कई। उन चयोसि अदी मां हिकु ख़ुशहाल घराणे जो आहियां, मां हेॾो सारो कुझु खावां थो ऐं मुंहिंजा दोस्त बि बेगुनाह अची खाई था वञनि वाह वाह जे करे। अलाह मूंखे माफ़ न कंदो जेकर तव्हां पाड़े वारा माण्हू मुंहिंजा बुखिया हुजो। तव्हां सां मुंहिंजो वास्तो बि आहे, तव्हां मिट बि आहियो ऐं मां धारियनि माण्हुनि खे मानी खाराए तव्हां मिटनि खे नथो खारायां। अॼु तव्हांजी न्याणीअ जो आवाज़ ॿुधी अलाह मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं। बहरहाल सामान हिननि खे ॾिनई। सामान ॾेई हे जॾहिं घर मोटी आयो त हिन फौरन वज़ू कयो, शुक्राने जा नफ़िल पढ़िया। मुसले ते जॾहिं वेठो त ॾाढो रुनो, एतिरो रुनो, दुआ बि घुरई त हे मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कर, मां पंहिंजे वाह वाह जे करे अहिड़नि दोस्तनि खे मानी खाराई जेके कॾहिं मुंहिंजे कमु न ईंदा, न कमु आया न कॾहिं ईंदा ई सही। ही मां पाड़े खे पंहिंजे मिटनि खे छॾे करे
मां ॿियनि मानी खाराई ऐं उहे सदाईं तकलीफ़ में हुया। हे मुंहिंजा मौला, अॼु तो मूंखे रस्तो ॾेखारे छॾियो आहे। दोस्तो, हमेशह जेको कुझु बि हूंदो आहे, अलाह पाक जेका बि नेमत तव्हांखे ॾिनी, चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां फ्रूट खाओ त उन जूं खलूं बि लिकाए काथे अहिड़ी जॻह ते उछलायो जो पाड़े जो जेको ग़रीब ॿार आहे उनजी दीद न पए, मतां उहो उन खलनि खे ॾिसी उनजी दिलि हिरके। हमेशह पंहिंजे पाड़े जो ख़्यालु कंदा कयो, पंहिंजे मिटनि जो ख़्यालु कंदा कयो। जेके ग़रीब आहिनि, अमूमन ईअं हूंदो आहे त मिटनि सां दिलनि जा जेके मेलाप आहिनि उहे न हूंदा आहिनि। पाड़े जा जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि सां बि दिलनि जा मेलाप न हूंदा आहिनि। पर इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त जे अगरि तव्हांजी उन्हनि सां दिलियूं न मिलनि, तव्हां उन्हनि सां ठाह न आहे, त तव्हां अलाह जी नेमत जेका तव्हांखे मिलियल आहे तव्हां उन्हनि खे महरूम रखो। कोशिशि कयो पंहिंजे पाड़े वारनि सां, पंहिंजे मिटनि ॾियां हथु ढिघो कयो त इनशा अलाह तव्हांजो हथु कॾहिं बि कोन हुजंदो। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। पंहिंजे होस्ट शहज़ाद उमरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने